जेकन गोठ में या शहर में जिले में या सूबे में का मुसलमान भाउ खे तकलीफ़ पहुती ऐं तव्हांजे दिल में खुशी पैदा थी त चङो थियो जो इहो मोह, चङो थियो जो इन जी चोरी थी, चङो थियो जो इन जे घर खे बाहि लगी, पोइ समझजां त दिल में ईमान मोकिलाए वियो। अॼोके दौर में हर जमात जी पंहिंजी पंहिंजी निशानी आहे। को सावा पटका सायूं टोपियूं पाए करे घुमे थो, चवनि था ही असांजी जमात जी निशानी आहे। को कारा कपड़ा कोला भाई कंठा पाए करे घुमे थो, चवनि था ही असांजे जमात जी निशानी आहे। को पेशानी ते सिगरेटनि जा डंब कढी निशान पियो ठाहे, चवनि था ही असांजे जमात जी निशानी आहे। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमल मुमिनून इख्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तकुल्लाह लअल्लकुम तुरहमून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-मुमिनून कजसदिन वाहिद। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कुरान मजीद जी मजलिस एडी बरकत वारी आहे जो हदीस में जेदो जेको इरादत न जीवे तो उनखे त माफ़ी आहे। पर फरिश्ता चवंदा या अल्लाह हिकिड़े मुसलमान जो कुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो, छो त फरिश्ता बि हिन मजलिस में वेहनि था, घेरो करे बीह था रहनि यको आसमान था। उहे फरिश्ता रब खे चवंदा या अल्लाह हिकिड़े मुसलमान जो कुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो, असुल हुन जो कम हुयो ॿिए हमराह में। ओ रईस विच जलसे में वेठो हो, पोइ हिन चयो त इहो उथे त हिनखे कमु चवां, पोइ वीचारो हुन जे करे मजबूर थी वेही रहियो, क़ुरान ॿुधण जो इरादो कोन। इन जो छा थींदो, इनखे माफ़ी मिलंदी? रब फरमाए थो हुम क़ौमुन ला यश्का जलीसुहुम, हीअ मजलिस ही माण्हू एॾा बरकत वारा जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे, पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे बि माफ़ी।
जी अतार जे दुकान ते को अतर खरीद करण जे लाइ वेंदो उनखे त खुशबू ईंदी, पर अतर खरीद करण जो इरादो कोन अथसि, ईअं वञी दुकान ते वेठो त उनखे बि खुशबू ईंदी। सो ही मजलिसूं बि ईअं ई दुआ कयो अल्लाह वही असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। आख़िरत जे ॾींहुं रब तव्हां असांजे हिन वेहण खे असांजी निजात जो ज़रियो बनाए। 26 सिपारे सूरत हुजरात जी हिकिड़ी आयत अवांजे साम्हूं तिलावत कई आहे, बस उन जी माना ही मतलब बयान करे पोइ इजाज़त था वठूं। फरमाए इन्नमल मोमिनून इख़्वा, रब फरमायो मोमिन सब पाण में भाइर आहिनि। सब कलमो तो पढ़ो ज़ोर सां। ऐं अल्लाह जे नबी भी ईअं ई फरमायो इन्न अबाकुम वाहिद व इन्न उम्मकुम वाहिद व इन्न नबियकुम वाहिद व इन्न रब्बकुम वाहिद। फरमायो ए मुंहिंजा उम्मतियो कलमे वारो तव्हांजो अबो आदम भी हिकिड़ो, तव्हांजी अम्मा हवा भी हिकिड़ी, तव्हांजो नबी मुहम्मद भी हिकिड़ो, तव्हांजो रब अल्लाह भी हिकिड़ो, त तव्हां भी सभु हिकु। भली ॻोठ तव्हांजो जुदा हुजे, भली शहर तव्हांजो जुदा हुजे, भली ज़िलो तव्हांजो जुदा हुजे, भली सूबो तव्हांजो जुदा हुजे, भली मुल्क तव्हांजो जुदा हुजे, भली कौम ऐं ज़ुबान तव्हांजी जुदा हुजे, पर तव्हांजो नबी तव्हांजो क़ुरान तव्हांजो कलमो तव्हांजो काबो त हिकिड़ो आहे। इन जे करे मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मोमिनून कजसदिन वाहिद। फरमायो ए मुंहिंजा उम्मतियो तव्हांखे हिन दुनिया जी जहान में हिक ई जिस्म वांगुरु ज़िंदगी गुज़ारणी आहे। इज़ इश्तका ऐनुहु इश्तका कुल्लु, एक जिस्म जे अख में सूर त सॼे बदन में सूर, एक जिस्म जे कन में दर्द त सॼे बदन में दर्द, एक जिस्म जे पैर जी नंढड़ी आंगुर में तकलीफ़ त सॼे बदन खे तकलीफ़। फरमायो हे मुंहिंजा उम्मतियो तव्हांखे बि हिन दुनिया जी जहान में हिक ई जिस्म वांगुरु ज़िंदगी गुज़ारणी आहे। किथे भी ॻोठ में, शहर में, ज़िले में, सूबे में, मुल्क में का मुसलमान भाउ खे तकलीफ़ पुछे ऐं तव्हांजी दिलि झुरी पए त हिन मुंहिंजे भाउ खे तकलीफ़ छो पहुती आहे, इन जो नालो अथव ईमान। जेकॾहिं ॻोठ में या शहर में, ज़िले में या सूबे में का मुसलमान भाउ खे तकलीफ़ पहुती ऐं तव्हांजे दिल में खुशी पैदा थी त चङो थियो जो इहो मोह, चङो थियो जो हिन जी चोरी थी, चङो थियो जो हिन जे घर खे बाहि लॻी, चङो थियो जो इहो जेल में वियो, पोइ सम्झजां त दिल में ईमान मोकिलाए वियो। मुसलमान हिनखे न चइबो, मुसलमान हुनखे चइबो आहे जंहिंजे दिल में ॿिए मुसलमान भाउ जो एहसास। इन जे करे अल्लाह से फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल अथव। वल्लज़ीन मअहू, ऐं नबी जी जमात, वल्लज़ीन मअहू मां मुराद नबी से जी जमात। अॼोके दौर में हर जमात जी पंहिंजी पंहिंजी निशानी आहे। को सावा पटका सायूं टोपियूं पाए करे घुमे थो, चवनि था ही असांजी जमात जी निशानी आहे। को कारा कपड़ा कोला भाई कंठा पाए करे घुमे थो, चवनि था ही असांजे जमात जी निशानी आहे। को सूफिन वारा गेरू कपड़ा पाए घुमे थो, चवनि था ही असांजे जमात जी निशानी आहे।
को पेशानी ते सिगरेटन जा डंब कढी निशान पियो ठाहे चवन था ये असांजे जमात जी निशानी आ हाओ कुरान तू बुधा भला नबी जे जमात जूं कहिड़ियूं निशानियूं कुरान तो वमा शिद्दाउ अलल कुफ्फार नबी जी जमात जी परी परी निशानी अथव त हुननि जी काफ़रनि ते ॾाढी कावड़ हूंदी आहे काफ़रनि ते ॾाढा गज़बनाक हूंदा आहिनि काफ़रनि ते कावड़ जो इहो मतिलबु थोरी त पाड़े में जेके बागड़ी भील कोली वांगा वेठा हुननि खे मारे लॾाए इन्हनि जे ज़मीनुनि ऐं दुकाननि ते कब्ज़ा कया बाबा ये त ज़मीन ज़मीन खे चइबो आहे जंहिंजी जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त इस्लामी हुकूमत जे ज़िम्मे हुजे इन जे करे मुंहिंजे सोने अली साईं फरमायो अमवालुहुम का अमवालिना व दिमाउहुम का दिमाइना व निसाउहुम का निसाइना हजरत अली से फरमायो असांजे इस्लामी हुकूमत में जेके भी गैर मुस्लिम रहन पिया उन्हनि जा माल मुसलमाननि जे मालनि वांगुरु उन्हनि जूं जानियूं मुसलमाननि जी जाननि वांगुरु उन्हनि जूं औरतूं मुसलमाननि जी औरतुनि वांगुरु जीअं इस्लामी हुकूमत जे मथां लाज़िम आहे त मुसलमाननि जी जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त करे इन नमूने सां इस्लामी हुकूमत जे मथां लाज़िम आहे त जेके भी गैर मुस्लिम मुल्क में रहन पिया उन्हनि जे जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त इस्लामी हुकूमत जे ज़िम्मे आहे अशिद्दाउ अलल कुफ़ार नबी जे जमात जी काफ़रनि ते कावड़ हूंदी आहे माना काफ़रनि जो को तरीक़ो नबी जी जमात खे पसंदि न हूंदो नबी जी जमात उहा अथव जेका कौल में फ़िल में गुफ्तार में किरदार में अक़वाल में अफ़आल में शादी में गमी में उथड़ में वेहड़ में खाइण में पीअण में ज़ाहिरी सूरत में बातिनी सूरत में पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ताबेदारी करे इहा अथव नबी जी जमात अॼु जीअं काफ़र पियो करे मुसलमान पियो करे काफ़रनि मथो उघाड़ो कयो असां मुसलमाननि भी मथो उघाड़ो कयो काफ़रनि ॾाढी शइ पर ॿई कूड़ाया असां मुसलमाननि भी ॾाढी शइ पर ॿई कूड़ाया काफ़र भी पियो पेशाब करे मुसलमान भी पियो पेशाब करे काफ़र भी पियो खाए मुसलमान भी पियो खाए काफ़र भी व्याज पियो खाए मुसलमान भी व्याज काफ़र जी न्याणी बिना पर्दे जे स्कूल में बाजार में असां जी न्याणी बिना पर्दे जे स्कूल में बाजार में अॼु जीअं काफ़र थो करे ईअं मुसलमान थो करे केर थो चवे त हीअ नबी जी जमात आहे नबी साईं जी जमात जी असांजे नबी फरमायो त पंहिंजी सलवार पंहिंजी गोॾ भेॾियुनि खां मथे कयो इरफा सौबक पंहिंजो कपिड़ो भेॾियुनि खां मथे गोॾ इन में तव्हांजा ॿ फ़ाइदा आहिनि हिकिड़ो पंहिंजी सलवार पंहिंजी गोॾ भेॾी खां मथे कंदव त सलवार मेरी भी न थींदव गंदगी खां भी पाक रहंदी वचुड़ंदो भी कोन पर जेकॾहिं नबी साईं जी सुन्नत समझी करे पंहिंजी सलवार ऐं गोॾ भेॾियुनि खां मथे कंदो त अर्ज़ाल रब्बिका अल्लाह राज़ी थींदो असां नबी साईं जो एतिरो चयो न वरितोसीं जो थोरी सलवार या गोॾ भेॾीअ खां मथे कयूं हा अंग्रेज़नि यहूदनि चढियूं पातियूं असां मुसलमाननि उन्हनि यहूदनि जे तरीक़े खे भलो समझी चढियूं पातियूंसीं भेॾियूं त ज़ाहिर पिनियूं त ज़ाहिर गोॾा त ज़ाहिर पर रानूं भी ज़ाहिर
नबी से फरमायो गुस्सु शवारी बाबा फुल्लुहा मुछू कटायो दाढ़ी छड़ियो बस मुछू कटायो दाढ़ी छड़ियो असा नबी से जो चयो कोन वतोसी जो शपर कटायो दाढ़ी छड़ियो उन्होंने यहूदन अंग्रेजन मुछू भी कुड़ायो दाढ़ी भी कुड़ाई असा मुसलमानन चयो यहूदी भला असा उन्हनि जो चयो न वठंदासीं पंहिंजे महबूब जो चयो न वठंदासीं मुछू भी कूड़ाइण दाढ़ी भी कूड़ाइण या ईसाइन जी निशानी मुछू वडियूं दाढ़ी कूड़ियल या यहूदिन जी निशानी अथव मुछू भी वडियूं दाढ़ी भी वडी या सिखन जी निशानी अथव मुछू कटायो दाढ़ी छॾे जो या मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत अॼु त जेको सलवार भेडनि खां मथे थो करे तो चवनि था बाबा हिन नंढे भाजी खां चपाती आ वॾे भाजी कमीज़ नंढे भाजी कांच मां तव्हां खां पुछां थो इहा टोक तव्हां मौलवी जोगी ते कई आहे मोहम्मद मुस्तफा ते टोक कई अथव या टोक कई तव्हां कई मौलवी जोगी ते देवबंदी ते तव्हां कई वहाबिन ते या मोहम्मद मुस्तफा नफरत में एडो हद खां वधीक टपियो जो मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत ते टोक कई हिकिड़ो बि साहबी ॿुधायो जंहिंजी सलवार या गोॾ भेॾिन खां हेठि हुई या नबी से पूरी जिंदगी पंहिंजी गोॾ भेॾिन खां हेठि कई असांजी शादी गमी नबी से जे मुताबिक़ आहे ई वनवा ई बुकियूं ई सत वाड़ा ई मेहंदियूं ई मोर ई गाना मां तव्हां खां पुछां थो इहो नबी से जो तरीक़ो आहे या वांगन ई माईअ खे जो 7 ॾींहं वेहारींदा हो वनवा में ई मायूं ईंदियूं आहिनि बेग खणी पोइ हुन में बादाम अखरोट डूंगी तेल मेहंदी पोइ माईअ जे मथे खे तेल हणी मेहंदी हणी उते कमरे में बंदि करे ईंदियूं आहिनि त 7 ॾींहं अंदरि वेह जा ॿाहिरि न निकिरी चवंदा ग़ैबात न वठे इहो कंहिंजो तरीक़ो वांगण जो तरीक़ो आहे या मुसलमाननि जो ऐं असां वटि इहा बुकी एॾी ज़रूरी आहे जो निमाज़ बि एतिरी ज़रूरी आहे ये मोर ये गाना ये हथ में चाकू खणी घोट घुमंदो आहे त जेको वेझो ईंदो पेट फाड़ी इहो कंहिंजो तरीक़ो भला गमी ई टीजो ई चालीहो ई ॿारहो ई जुमाणो बि हिकु न 7 जुमाणा इहो कंहिंजो तरीक़ो असां मुसलमाननि त ख़ैरात आहे ये त सभु काफ़रनि जा वांगड़ा बि टीजो कंदा जुमाणो त वांगड़ा बि कंदा खमीस जेडी जुमाणो खमीस जेडी कंदा हो अंगारे जेडी बाबा शरण में थींदो आहे जुमाणो की न जोगी शरण सब एक ॿिए जा पाड़े ज़रिए असां वटि जुमाणो कनि सम्झाए बीठा बाबा छॾियो जुमाणे खे रस्म खे ख़तम कयो चवंदासीं छा कयो पाण ई था माइट अचनि चवनि बि कोन था खमीस जेडी पाण ई अचे तॾहिं ते था पहुचनि हाणे छा कयो ये जुमाणा सब काफ़रनि जूं रस्मूं पर अॼु असां मुसलमाननि वटि जुमाणो टीजो चालीहो ॿारहो एॾो ज़रूरी आहिनि जो निमाज़ बि ज़रूरी न आहे निमाज़ भली न पढ़ो पर टीजो ज़रूर कजो क़ुरान जी तिलावत जी ज़रूरत न आहे रोज़े जी ज़रूरत न आहे बाक़ी जुमाणो ज़रूर कयो हिकु जुमाणो न 7 जुमाणा बाबा अॻे ज़माने में मुला बेरोज़गार हूंदा असांजे सिंध जा वॾेरा साल में हिकिड़ी ॿोरी अन्न जी ॾींदा हुआ मुला खे हाणे सॼो साल गुज़र कीअं करे उन्हनि निभागनि इहे रस्म त टीजो कयो 3 ॾींहं ते भतु कयो वरी खमीस अचे त वरी जुमाणो कयो हिकु जुमाणो न 7 जुमाणा ताम बि हिकिड़ो न 7 ताम हुजनि
हाँ हिकड़े हमरा के 10 पुट त हिकु हिकु पुट जो 7 जुमाना करे तो 10 7 70 माना 2 महीना 10 ॾींहं मुला जा भला गुज़री वेंदा कि न तेस ताईं वरी ॿियो को न को इलाइक़े में मरी पवंदो सॼो साल उहे मुला जुमाना खाईंदा मचु कचहरीअ में उहे सुगड़ चवंदा मुला मसीतुनि में कुइन पिया कन अदा मरे कंहिंजी रन त जुमाना खाई जोग थियो उन ज़माने में इन सुगड़नि चया लफ़्ज़ असां जुमाना खाईंदा इन्हनि जे बारे में त शाह साहब चयो मुला मुला मचो आहेरी आहीन मिरुअ संदे मासते था मांग को मटाइन अगाई आहीन लानती लतीफ चए इन्हनि जाहिल मुल्लनि त इन्हनि सचन आलमनि खे बदनाम कयो आहे जो हर को चे तो बाबा ही मुला जुमाना खाईंदा आहिनि 30 40 ऐं 12 जी मानी खाईंदा आहिनि इन्हनि जो कम इहो ई आहे बाबा खैरात कयो अॼु खैरात थी आहे नी खैरात है ईसाले सवाब बरहक का ये ना है जो मर गया मरदूद न खत्मा न दुरू ईसाले सवाब बरहक तो पंहिंजे पीउ मां जे ईसाले सवाब जे लाइ मस्जिद ठाहिराए रब खां दुआ घुर या अल्लाह जेकर ही अमल तो वट क़बूल आहे हिन जो सवाब मां अबे अम्मा खे तो बख़्शां जेस ताईं मस्जिद हूंदी अबे अम्मा खे सवाब पियो मिलंदो तो 3 दफा कुल अल्लाह पढ़ी रब को दुआ करी या अल्लाह जेकर ही अमल तो वट कबूल आ मां हिन जो सवाब अबे अम्मा खे तो बख़्शा जाए तो बत जी देग लाए गरीबन के खारा रब को दुआ करी या अल्लाह जेकर ही अमल तो वट कबूल आ मां हिन जो सवाब अबे अम्मा खे तो बख़्शा जाए नबी से वट को साहब आयो जैसे अम्मा फौत थी वई आ भला मां में जा अम्मा जी ला का नेकी कया जो न के सवाब मिले पाण फरमाओ आओ मदीने में मुसलमानन के पानी की जरूरत है एकड़ो खूह खोटा अम्मा जई साले सवाब जेला तई अंबर जो खूह आहे न जो सवाब अम्मा के मिले जेस तई मुसलमान उन्हें खूह जो पानी पिया पियांदा तुंहिंजी अम्मा के सवाब पियो खैरात कयो त वरी हिन नमूने सां कयो जलसो दे आलम अचन दीन जी ॻाल्हि थी ये खैरात भली आहे या न अॼु वाइदो कयो त मथे खां वठी पेरनि ताईं नबी साईं जे सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं तां त यहूदनि अंग्रेज़नि खे पतो पवे त ही असांजो गुलाम न आहे ही मोहम्मद मुस्तफ़ा जो गुलाम रोमाओ बैनहुम बी निशानी नबी जे जमाअत जी अथव त हुननि जी पाण में ॾाढी मोहब्बत पाण में हुननि जी ॾाढी पाण में हुननि जो ॾाढो प्यार हूंदो आहे ऐं अॼु असांजो आहे ॻोठ बि साॻियो जमाअत बि साॻी मस्जिद बि साॻी इमाम बि साॻियो सिफ़ बि साॻी हिकिड़े जमाअती खे ॿिए जमाअती जो मोह नथो वणे ॻोठ में अचूं था त बाबा फलाणे मौलवी दाऊद में असांजो कमु आहे उनखे त सॾु करे अचो चवंदा असां त साईं उन्हनि सां ॻाल्हाईंदा ई कोन असां उन्हनि ॾे वेंदा ई कोन असां उन्हनि सां ॻाल्हाईंदा ही जमायती पिया चओ नबी से फरमायो जिब्रील 3 दफा कसम खयो वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन अल्लाह जी जात जो कसम आ वो मुसलमान नथो थी सके वो मोमिन नथो थी सके मल्ला या मनो जारू बवाई कहू जंहिंजा पाड़ेसरी उन जे मुसीबतुनि खां अमुन में न आनी वो मुसलमान नथो थी सके पाड़ेसरी 3 क़िस्मनि जा हिकिड़ो पाड़ेसरी उहो आहे जेको पाड़ेसरी बि आहे माइट बि आहे मुसलमान बि आहे ईअं ई ॻोठ यूसुफ शर हिते जेके वेठा आहिनि माइट बि आहिनि मुसलमान बि आहिनि पाड़ेसरी बि आहिनि पहिरें नंबर ते नबी से इन्हनि जी पारत कई आहे ॿियो पाड़ेसरी उहो आहे जेको पाड़ेसरी आहे ऐं मुसलमान आहे माइट न आहे शरनि जे पाड़े में जोगी वेठो आहे शरनि जे पाड़े में
राजपर वेठो आ, नागौर वेठो आ, सदर वेठो आ, माइट त कोने पर पाड़ेसरी आ। बे नंबर ते नबी से इन जी पारत कई आ। टियों पाड़ेसरी हुआ जेको सिर्फ पाड़ेसरी आ, माइट भी कोने, मुसलमान भी कोने, आए त गैर मुस्लिम पर तव्हांजे पाड़े में वेठो आ। मुसलमानो नबी से इन जी भी पारत कई आए गैर मुस्लिम पर तव्हांजे पाड़े में वेठो आ, इहो भी तव्हांजे हथ जी ज़ुबान खां महफूज़ रहे। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक जे पाड़े में यहूदी वेठो, घर पियो विकिणे, घर जी क़ीमत रखी 2000 दीनार। माण्हुनि चयसि बाबा तुआरे घर जहिड़ो घर फलाणी जाते 1000 दीनार में थो मिले, तूं 2000 दीनार छाजा थो वठी? उन यहूदी चयो 1000 दीनार घर जी क़ीमत 1000 दीनार। मुंहिंजे पाड़े में अब्दुल्ला बिन मुबारक वेठो आ, उन जे पाड़े जे करे 1000 दीनार मां वधीक थो वठे। समझो सुभान अल्लाह, इहो बि दौर हो। मुसलमान जा शहर में पियो रहियो शहर कीमती, मुसलमान जा महले में पियो रहियो महलो कीमती, मुसलमान जा गोठ में पियो रहियो गोठ कीमती पियो थी वञे, मुसलमान जा ज़मीन ते रहंदो आ ज़मीन कीमती थी वेंदी। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक खे ख़बर पई त मुंहिंजो पाड़ेसी आहे यहूदी, उहो लॾे थो घर थो विकिणे। अब्दुल्ला बिन मुबारक वॾो ताजर हो, कपिड़े जो वापारी। उन यहूदी वटि आयो, चई अदा कहिड़ी तोखे तकलीफ़ है जो तूं मुंहिंजो पाड़ो थो छॾी? पैसनि जी तोखे ज़रूरत हुजे, मां 2000 दीनार तोखे हदियो थो ॾियां, तोखे तोहफ़ो थो ॾियां, मुंहिंजो पाड़ो न छॾ। त उन यहूदी जे अखियुनि में पाणी अची वियो। चईंसि उबसत यदक, पंहिंजो हथ अॻिते कयो त मां कलमो पढ़ी करे मुसलमान थियां। मां त सॼी ज़िंदगी तव्हांजे पाड़े में रहंदुसि, पर बच्चनि खे बि वसीयत थो कयां त अब्दुल्ला बिन मुबारक जो पाड़ो न छॾ। असांजे सिंध में हिन वक़्त बि खोगाड़ा ज़मींदार अञा जहिड़ा आहिनि, जॾहिं वाङा हितों लॾनि पिया वीचारा रोल पिया वाङा। असांजे सिंध जे ज़मींदारनि उन्हनि वाङनि खे चयो बाबा तव्हां वेठा हुजो, तव्हांजो केर बि नालो न खणंदो, असां पंहिंजी जान तव्हांजे बचनि ते कुर्बान कंदासीं। बाबा आगा मुसलमान हुया या कोन? अञा ताईं मिठाणी में उहे वाङा वेठा। ईअं जो भाउ पाड़े में वेठो आहे, वाह कपे थो ॾे त मूंखां अधु मुल्ह ते हीअ ज़मीन वठो त भाउ जो पाड़ो छॾियां, अधु मुल्ह ते ही घर मूंखां वठो त मां हितां लॾियां। भाइरनि जो इहो हाल आहे, सौट मासा त मारो टप फाट त कात कुहाड़ा खई वेठा। क़ुरान तो फमरो अमा बैनहुम, नबी जी जमात उहा अथव जंहिंजी पाण में ॾाढी मुहबत हूंदी आहे। हिकिड़ो नबी जो सहाबी ज़ख्मी लॻो पियो आहे, ज़िंदगी जा आख़िरी पसा अथसि, चए थो अल अतश उञ लॻी आहे, पाणी पियारियो। ॿियो सहाबी फरमाए थो मां पाणीअ जो प्यालो भरे वियुसि त भरिसां ॿिए मुसलमान दा कई अल अतश उञ लॻी आहे, पाणी पियारियो। त हिन पहिरें नंबर सहाबी चयो अदा पहिरीं पाणी हुन मुंहिंजे भाउ खे प्यार, शायदि हुनखे मूंखां वधीक तकलीफ़ है मुंहिंजो अल्लाह मालिक। साहबी फरमाए थो वरी ॿिए नंबर वटि मां पाणी खणी त भरिसां टियों मुसलमान ज़ख्मी हो, रत वहेसि पियो, वात खुश्क ज़ुबान खुश्क, दा कई अल्लाह तश उन लॻी आहे, पाणी पियारियो। त हिन ॿिए नंबर चयो अदा पहिरीं पाणी हुन मुंहिंजे भाउ खे प्यार, शायदि हुनखे मूंखां वधीक तकलीफ़ है मुंहिंजो अल्लाह मालिक आहे। ओ नबी जो सहाबी फरमाए थो जॾहिं टे नंबर वटि पाणी खणीसि त उहो शहीद थी वियो, वरी ॿिए नंबर वटि आयुसि त ॿियो नंबर बि शहीद थी वियो, वरी पहिरें नंबर वटि आयुसि त पहिरियों नंबर बि शहीद थी वियो। रुहमा ओ बैनहुम, इहा अथव नबी जी जमात। ये जो सामने आहे हिकिड़े भाउ पंहिंजे भाउ जी नौकरी ख़तम कराई, सो बि चङा भला मौलवी, ॿई भाउर मौलवी, सिर्फ़ पाण में हुनजो अटका हो, हुन दरख़्वास्त ॾिनी। उहो मौलवी हिकिड़ी जात पेशमाम हुयो,
बी जातो उनखे ग़लती तो हुनजी हुई ॾो त हुनजो हुयो जो ॿ नौकरियूं पियो करे बी जात वरी पटे वाली हुअसि वरी पेशमा उन भाउ चुगली हणी वञी उते रिपोर्ट ॾिनी त ही मुआरो भाउ मौलवी ॿ नौकरियूं थो करे उन जूं ॿई नौकरियूं भाउ ख़तम करायूं जेको वीचारो भाउ हाणे दरपदर आहे घर जो जेकर चाहियो था तो मोहब्बत हो जे तो बाबा एक बे को परे रहो तो लजो को बांधी वे को नवाशा वे को सांगड़ वे जेकर हिते वेठा हो तने भी पांजे जमीन ते घर ठाए वे हो जो एक बे दी अचो ही तने मोहब्बत रहंदी बाकी जनमल मस्जिद में गडु थींदो तो को न को झगड़ो थींदो कान का गाल वो चंदो तो हिन जमायती मुके तावीज वेदो वो चंदो हिन बुत वेदो मुंहिंजी मैं जेका मरी वई आहे हिन मारी ज़ाल मुंहिंजी जेका बीमार थी आहे उनखे बीमार हिन सौट कयो तावीज़ हिन विधा ही साईं मुसलमाननि जो अक़ीदो माण्हुनि जे हथ में हुजे हा त केरु कंहिंखे बर्दाश्त करे पोइ जेलनि में छो हुजनि पोइ त तावीज़ हणी माण्हुनि खे माराए छॾियो सही थो चओ मौलाना फज़ल रहमान बाबा आज़ादीअ जी जंग थो लड़े असा आजाद हो जाओ असा अमेरिका जा गुलाम छो हो दुनिया में बस सुपर ताकत हो एक रूस भी अमेरिका अल्हम्दुलिल्लाह रूस के भी शिकस्त देवबंदी मौलवी अमेरिका के भी शिकस्त देवबंदी मौलवी अमेरिका जा पिठू ऐं गुलाम जेके रहन पिया इन्हनि खे भी शिकस्त ॾियण वारा इंशाअल्लाह ही मौलवी सखर में 37 मस्जिदूं शहीद थियूं को आयो को वडेरो को जमींदार को खान को नवाब को बरेलिन जो अगवान को शियन जो अगवान शाबाश आने नौजवान राशिद के जेको भजी अची उते पहुतो एसपी डीसी के चई त तवा जा बंगला तवा जा होटल तवा जो अस्पताल सरकारी अस्पताल में ठयूं पयूं उनन जा वारसान मस्जिदूं लावारिसन जज के चई त तो हिनन के चवा त मस्जिदूं शहीद कयो जज डके इसे मान जब छो शहीद कई मस्जिद जज चयो त सरकारी जमीन में मस्जिद ठाए सके थी वाह रे वाह राशिद पी जे नाले के जिंदा करे शहीद जो पुट भी शहीद वांगु दिलेर राशिद साहब जो मस्जिद ठहंदी सरकारी जमीन में आ शरण जी जमीन में तो मस्जिद कोन ठाहींदासीं जोरी मस्जिद ठहंदी सरकारी जमीन में स्कूल सरकारी जमीन में ठहंदो अस्पताल कॉलेज यूनिवर्सिटी तो मस्जिद भी सरकारी जमीन में ठहंदी हुकूमत जी जिम्मेवारी आ तो मस्जिद ठाराइजे मुसलमाननि खे जिथे मुसलमान आबाद हुजनि हे मोल मुसलमान वेचारा चंदा करे पिनी मस्जिदूं ठारनि तव्हां ठारायो मस्जिदनि जी हिफ़ाज़त तव्हांखे करणी पवंदी ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त हाजी माणिक वांगुरु तव्हांखे करणी पवंदी देवबंदनि खे साहबा आल बैत जे नामूस जी हिफ़ाज़त तव्हांखे करणी पवंदी सॼो वाइदो कयो त इंशाअल्लाह असां उलमा जो साथ तव्हांजा जहिड़ा ख़त्म कयो असुल असांजो जेको दुश्मन आहे यहूदी अंग्रेज जेको असांखे विगाइण जी कोशिशि पियो करे उन सां मुक़ाबले जे लाइ हिकिड़े मैदान ते सब तैयार आयो नी इंशाअल्लाह अगर एक जोड़ी या मौलवी साईं उस्मान शाह तो ॾिठो हूंदो पुराणो सैयद वेचारो साईं उस्मान शाह जो भाटियो आहे वो नंढड़ो उन जो नींगर असां हुई सिंधी माण्हू शर जोगी सैयदनि जा मुरीद आहियूं सैयदनि जी ख़िदमत कंदा आहियूं सो हिकिड़ी हाजी मौलाना चांडे साहब जी नात ॿुधाईंदा सो इन्हनि जी ख़िदमत भी कयो ऐं दुआ भी वठो इंशाअल्लाह तारिक साहब अचण वारो आहे हाकिम भी अचण वारो आहे हाकिम खे वठी अचो अचो सैयद सुहारा